जेकॾहिं पार्लियामेंट चीफ जस्टिस जी बादशाहत ख़त्म कई आहे त उन में ग़लति छा आहे? सुप्रीम कोर्ट प्रोसीजर एक्ट कानून खे कलअदम करार ॾियण सां वॾो फ़ाइदो त मुंहिंजो आहे, पर मां पंहिंजी मर्ज़ीअ वारो कानून नथो चाहियां। सुप्रीम कोर्ट अवाम जे टैक्स जे पैसे सां हले थी। आऊं अदलिया जी आज़ादीअ वारो दर बंदि करणु नथो चाहियां। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा फुल कोर्ट बेंच में रिमार्क्स। वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट बाबति लिखत में जवाब अटॉर्नी जनरल ज़रिए जमा कराए छॾियो। दरख़्वास्तूं रद्द करण जी सदा। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो केस हुजे या रिकॉर्डिंग केस, असां खां ग़लतियूं थियूं, मञणो पवंदो त असां ग़लतियूं कयूं। मार्शल लॉ जी तौसीक़ कई। असांखे अना परस्ती छॾे पंहिंजूं ग़लतियूं मञणु घुरिजनि। मुल्की तारीख़ में नओं बाब रक़म सुप्रीम कोर्ट में पहिरियों भेरो केस जी सिधी रीत ॿुधणी टीवी चैनल्स ते हलाई वई। अदालत सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॿुधण जोगियूं करार ॾींदे ॿुधणी कई। फुल कोर्ट जा पार्लियामेंट मां मंज़ूर कयल कानून बाबति वकील ख्वाजा तारिक रहीम खां सख़्त सवाल। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स में चयो त 17 जज वेही कानून ठाहिनि त सही, पार्लियामेंट ठाहे त ग़लति। जस्टिस अतर मिनुल्ला रिमार्क्स न त चीफ जस्टिस जे अख़्तियारनि खे रुगो विरहाए वियो आहे। आइन पार्लियामेंट खे कानून साज़ीअ जो अख़्तियार ॾिए थो, पर प्रोसीजर एक्ट ज़रिए सुप्रीम कोर्ट जे रूल्स में मुदाख़लत कई वई। दरख़्वास्त गुज़ार जे वकील ख्वाजा तारिक रहीम जा सुप्रीम कोर्ट जे फुल कोर्ट आरो दलील। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स न त आर्टिकल 184 जुडिशियल पावर बाबति आहे। छा अदालत खे पंहिंजा अख़्तियार इस्तेमाल करण खां रोकण जी कोशिश कई वई? जजिस जे सवालनि ते वकील चयो त सवाल नोट करे रहियो आहियां, जवाब बाद में ॾींदुसि। वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द करण जी सदा करे छॾी। अटॉर्नी जनरल प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ लिखत में जवाब जमा कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त पार्लियामेंट कानून साज़ी करे सघे थी। आइन जो आर्टिकल 191 पार्लियामेंट खे कानून ठाहिण खां रोके नथो सघे। एक्ट सां सुप्रीम कोर्ट जो को बि इख़्तियार वापसि नाहे कयो वियो। नई एक्ट सां अदलिया जी आज़ादी मुतासिर थींदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इलेक्शन कमीशन खां हिकु भेरो ॿीहर चूंडुनि जो शेड्यूल जारी करण जो मुतालबो करे छॾियो। ओकाड़ा में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी खे भित सां न पियो लॻायो वञे। लेवल प्लेइंग फील्ड जे हवाले सां सीईसी में ख़दशा ज़ाहिर कया हुआ। आसिफ अली ज़रदारी खे मामले जो अख़्तियार ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन चूंड शेड्यूल जारी करे त इतिहाद जो फ़ैसिलो कंदासीं। उमीद आहे चीफ जस्टिस 14 महीननि जे अरसे दौरान मिसाल क़ाइमु कंदो। इलेक्शन कमीशन तकबंदियुनि कमेटियुनि खे पंहिंजो कमु हर सूरत में 26 सितंबर ताईं मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि आला सतह इजलास में तकबंदियुनि जे कम जो जाइज़ो वरितो वियो। कमीशन पारां तकबंदी कमेटियुनि जे कम ते इत्मिनान जो इज़हार। इस्लामाबाद जी दहशतगर्दी तोड़ अदालत जुडिशियल कॉम्प्लेक्स हमले केस में चौधरी परवेज़ इलाही खे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। अदालत रिमार्क्स में चयो त आख़िर परवेज़ इलाही जी जिंद कॾहिं यादी थींदी। परवेज़ इलाही पारां अदालत खे फैमिली सां मुलाक़ात कराइण जी इजाज़त ॾियण जी सदा। इस्लामाबाद जो आईजी तौहीन अदालत केस में गिरफ़्तारी वारंट जारी थियण बावजूद लाहौर हाई कोर्ट में पेश न थियो। चौधरी परवेज़ इलाही जी गिरफ़्तारी ते तौहीन अदालत केस में लाहौर हाई कोर्ट आईजी इस्लामाबाद जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया।
अदालती हुकुम बावजूद आईजी के पेश न करण ते एसपी इस्लामाबाद के तोहिने अदालत जो शोकास नोटिस जारी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते आईजी इस्लामाबाद के गिरफ़्तार करे पेश करण जो हुकुम ॾिनो। बल्दिया फैक्ट्री केस में फरार जवाबदार हमाद सिद्दीकी जी ॾेह वापसी वारे केस जी ॿुधणी। तलबी बावजूद वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी आईजी ऐं सूबाई घरू सेक्रेटरी सिंध हाई कोर्ट में पेश न थिया। डीआईजी ॾखण अहद रज़ा घरू खाते जो सेक्शन ऑफिसर ऐं फोकल पर्सन अदालत में पेश थिया। पेश थींदड़ ऑफिसर्स अदालत के मुतमईन न करे सघिया। अदालत पारां सख़्त कावड़ जो इज़हार। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि खे पेश थियण जो हुकुम। शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जो कचे में ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन। वधीक 3 सहूलतकार गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस कचे में अच वञ जा रस्ता बंदि करे छॾिया। ॿेड़ियूं बि बिहारियूं वयूं। केस में गिरफ़्तार 3 सहूलतकार अदालत में पेश। बख्शल उर्फ बख्शू महर, बाबुल ऐं मुनव्वर महर खे 14 ॾींहनि लाइ सीटीडी हवाले। कराची में सिंध जर्नलिस्ट काउंसिल शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी कैंप क़ाइम करे वरिती। कलम धड़ियुनि जी वॾे अंग में शिरकत। सहाफ़ुनि जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि खे गिरफ़्तारी ताईं एहतिजाजी कैंप क़ाइम रहंदी। सखर में यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी 6टें ॾींहुं बि बुख हड़ताल। म्यूनिसिपल कमेटी नौशरो फिरोज जे चेयरमैन पीर कुर्बान चेयरमैनशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। पीर कुर्बान सादे पेपर ते लिखियल इस्तीफ़ा एडिशनल चीफ सेक्रेटरी ॾांहुं मोकिले छॾी। ज़रियनि मूजिबि पीर कुर्बान टाउन ऑफिसर नौशरो फिरोज सां इख़्तिलाफ़नि सबबि इस्तीफ़ा ॾिनी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबादगारनि जा पाणी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा ऐं धरना। ठट्टो में जाम ब्रांच ऐं घूंघटी शाख जे आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ साकरो लिंक रोड ते मुज़ाहिरो ऐं धरणो। पाणी जी खोट ख़त्म करण जी घुर। मीरपुर बटोर में आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ धरणो। महमूदाबाद ऐं बीसी बगाड़वाह में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी जी खोट सबबि हज़ारे एकड़नि ते बीठल सारियुनि ऐं कमंद जो फसल सुकी सड़ी रहियो आहे। खैरपुर जे कचे में ऑपरेशन जूं तयारियूं। एसएसपी खैरपुर ऐं रेंजर्स विंग कमांडर गॾजाणीबाद कचे जे इलाइक़नि में बचावबंदनि जो दौरो कयो। एसएसपी चयो आहे त खैरपुर जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वेंदो। सिंधु दरिया जे पतण सखर लाड़काणो ऐं शिकारपुर जे सरहदुनि ते पेट्रोलिंग बाबति हिकमत अमली जोड़ी आहे।